नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फ़िन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाफ़ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुन्ज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरून हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिका रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्ज़ु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिल हक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज अफ़लम यंज़ुरू इलस समाई फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल अर्ज़ मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिय व अम्बतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब व नज़्ज़लना मिनस समाई माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद वन्नख़्ल बासिक़ातिन लहा तलउन नज़ीद रिज़्क़न लिलइबादि व अह्यैना बिही बल्दतन मैतन कज़ालिकल ख़ुरूज। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी कलामिहिल मजीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वला तअकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल व तुदलू बिहा इलल हुक्कामि लितअकुलू फ़रीक़न मिन अम्वालिन नासि बिल इस्मि व अंतुम तअलमून। हर क़िस्म जी हमदें सना वॾाई ने वाखाण इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक़ ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुज़ुर्गो, नौजवान साथियों, अजे इन जुमे जे अंदर खुतबे जो उन्वान है ज़मीन मथे नाहक कब्ज़ो करणो। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान जी दिल में अमोक वस्तुएं जी मोहब्बत अने चाहत जो कोई विझी छॾे। अमोक अहिड़ियूं वस्तु जंहिंला करे हर को इंसान जूमा करे थो। अमोक माण्हू अहिड़ा वेंदा जे उहो हलाल रस्तो निहारे करे कमाईनि था अने अमोक अहिड़ा वेंदा जो उन्हीं के इन वस्तु जी कीअं परवाह नथी वे कि जंहिं वस्तु के आऊं खणा थो, जंहिं वस्तु मां आऊं फ़ाइदो गिना थो, जंहिं वस्तु मथे आऊं कब्ज़ो कयां थो, इहा वस्तु मुंहिंजी आहे क नाहे, मूला करे हलाल ने जायज़ आहे क नाहे।
ज़मीन जे सिलसिले में कई अड़ा माण्हू आहिनि जेको नाहक ज़मीन मथे कब्ज़ो क्या न वेठा आहिनि। दुनिया में उन्हीं के कोई पुछंदड़ न आहे ने दुनिया में वो कंहिंखे दात ॾी पण नथा। पण पाण जेकॾहिं पिंड के मुसलमान सम्झूं था, इस्लाम के मञूं था अने नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबी मञूं था त उन नबी पिंड जी ज़बान से इन बारे में कुरो चई। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अखज़ शिबरम मिनल अर्दि ज़ुल्मन तव्वक़हुल्लाहु यौमल क़ियामति मिन सब'i अर्दीन। जो को इंसान ना हक के ज़मीन मथे कब्ज़ो करे लाए केतरी ज़मीन पाता खेत्र जा खेत्र माण्हू वटि जटे वञो था। को इंसान कंहिंजी ज़मीन मथे कब्ज़ो करे लाए केतरी ज़मीन मथे हिकिड़ी बैथ जेतिरी ज़मीन। हिकिड़ी बैथ जी ज़मीन जेकॾहिं को इंसान कंहिं वटां ना हक जटे वञे कब्ज़ो करे लाए, फरमायो क़यामत जो ॾींहुं सतें ज़मीन जो तौक बनाए करे अल्लाह ताला इन इंसान जी गिचीअ में विझी छॾींदो। सतें ज़मीन जो हिकिड़ो फंदो बनाए करे, हिकिड़ो गिरां बनाए करे अल्लाह रब्बुल आलमीन इन जे कंध में टंगे छॾींदो। ऐं ॿई हदीस में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अखज़ शिबरम मिनल अर्दि ज़ुल्मन खुसिफ बिही यौमल क़ियामति इला सब'i अर्दीन। जो को इंसान कंहिंजी ज़मीन मथे हिकिड़ी बैथ जेतिरो पण कब्ज़ो करे लाए, क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला 7 ज़मीनूं वीटे करे इन जे कंध में विझी छॾींदो अने पोइ इन इंसान के 7 ज़मीन सूती अल्लाह ताला गर्क करे छॾींदो। इहा आहे उन इंसान जो अंजाम जेको कंहिं इंसान वटां ख़ाली हिकिड़ी बैथ ज़मीन जटे थो। हिकिड़ी बैथ पाण कॾहिं वीचार कयो आहे, हिकिड़ी बैथ केतिरी मामूली वस्तु आहिनि। हिकिड़ी बैथ जंहिं मथे ख़ाली पंहिंजो हथु सामाए बसि। एतिरी ज़मीन जेकॾहिं कंहिं इंसान कंहिं वटां नाहक जटे लाथी, 7 ज़मीन जो भार इन इंसान खे क़यामत जो ॾींहुं खणणो पवंदो। अबू सलमा बिन अब्दुर्रहमान अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि अचनि था अने चवनि था जे ज़मीन जे बारे में मुंहिंजो उन माण्हू से फांदो थी पियो आहे। हू चवनि था ज़मीन असांजी आहे, आउं चवां थो ज़मीन मुंहिंजी आहे। तूं फ़ैसिलो करे ॾे अम्मा जे असीं पूरो कयूं। त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए, या अबा सलमा त इज्तनिबिल अर्द, ए अबू सलमा ज़मीन जे फादे खां बच, ज़मीन जे मामले खां बच, ज़मीन जे सिलसिले में को कुल्फत ओबी न कर, ज़मीन मथे वौत न कर। एतिरे लाइ करे जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन ज़लम क़ीद शिबरन क़ीद शिबरिन तुव्विकहु इला सब'i अर्दीन यौमल क़ियामा। जो को इंसान मामूली ज़मीन पण जेकॾहिं ना हक कब्ज़ो करे लाए, मामूली ज़मीन, वॾी ज़मीन न, बैथ जेतिरी या बैथ खां था पण ऊची ज़मीन, उन मथे कब्ज़ो करे लाए क़यामत जो ॾींहुं 7 ज़मीन जो भार इन इंसान जे कुल्हे मथे हूंदो। पाण अॼु न्यारियूं पंहिंजे मुल्क में पंहिंजे इलाइक़े में ज़मीन जा भाव जेको आसमान मथे पुॼी विया आहिनि। अने इंसान खे पैसे जी मिल्कत जी एतिरी बुख है कि पराई ज़मीन जेको रही कंहिंखे विकिणी पैसा बेरा करे न सम्झे थो जे आऊं को वॾो अक़ल वारो कमु करे वियो आहे। दुनिया जी कोर्ट में जेकॾहिं कंहिं ग़रीब जी नथी सुझे, दुनिया जा माण्हू कंहिं मिसकीन जी ॻाल्हि नथा सुणे, सामलो माण्हू बरू को है, ताक़त वारो है, अक़ल वारो है, पैसे वारो है, ज़मीनूं माण्हू वटां झटे वञे थो, विकिणी छॾे थो। त इन इंसान खे ई न भुलियो खपे
जे दुनिया जी कोट मथे हिकिड़ी अल्लाह जी पण कोट आहे। हिकिड़ो अल्लाह ताला आसमान मथां नियारे थो जे बाने मथे कहिड़ो ज़ुल्म थिए थो। दुनिया जे माण्हूअ खे तूं जवाबु ॾेई छॾीने, दुनिया जे माण्हूअ खे तूं साम्हूं थी लाहीने, दुनिया जे इंसान खे तूं कीन मञने, पण इन ॿोल खे यादि रख जेको मदीने जे मुरसल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इत्तक़ी दअवतल मज़लूम फ़इन्नहु लैस बैनहा व बैनल्लाहि हिजाब। ऐं मज़लूम जी पिट खां बचो, मज़लूम जी बद दुआ खां बचो। मज़लूम जी दुआ ने पिट जेको रही ये इन जी ज़बान मां निकिरे थी, विच में को रोके नथो सघे, डायरेक्ट अल्लाह ताला वटि पुॼी वञे थी। इन जी आंतरीअ ने ओझरीअ जरा पिट कहे न तर तूं दुनिया जे माड़े वटां निकिरी वञे, अल्लाह रब्बुल आलमीन वटां कीन निकिरी सघनि। सईद बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन हिकिड़ो अज़ीम सहाबी आहे। उहो सहाबा जंहिंखे जन्नत जी बशारत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो, ॾोह सहाबी हुआ जंहिंजा भेरा नाला गिनी करे चओ ई मड़ जन्नती आई। उन्हीअ मां हिकिड़ो सहाबी आहे सईद बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन, जंहिं सहाबा खे अशरा मुबशरा चवा दे थो। उहो सहाबी हिकिड़ी औरत अरवा बिन्त उवैस, मरवान बिन हकम मुसलमान जो बादशाह हो, हुक्मरान हो, खलीफ़ो हो, उन वटि अची करे राव ॾे थी औरत जे सईद बिन ज़ैद जेको रहियो इन मुंहिंजी ज़मीन मथे कब्ज़ो करे लाथे। सईद जंहिंखे जन्नत जूं बशारतूं दुनिया में मिली वियूं, उन साहबीअ मथे इन औरत तोहमत लॻाए छॾियईं कि मुंहिंजी ज़मीन मूं वटां झटे वियो, कब्ज़ो करे लाथे। मरवान बिन हकम सईद बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हो के पुछे था, ए सईद, हीअ औरत मूं वटि राव खणी आ वई है कि तो इन जी ज़मीन मथे कब्ज़ो करे लाथी है, तूं इन वटां ज़मीन झटे वियो वई। तेरा सईद चए तो आऊं इन वटां ज़मीन झटियां, हालांकि मूं मुंहिंजे नबीअ जी ज़बान में ज़मीन जे बारे में सो है, मन अख़ज़ शिब्रम मिनल अर्दि बिग़ैरि हक़्क़िही तुव्विकहु यौमल क़ियामत मिन सब'i अर्दीन। कि कंहिं इंसान हिकिड़ी बैथ जेतिरी ज़मीन कंहिं वटां झटे लाथी, क़यामत जो ॾींहुं उन इंसान खे 7 ज़मीन जो तौक़ पहिराए में अचींदो। ई मूं मुंहिंजे नबीअ वटां सो आहे, अहिड़ी ख़तरनाक सज़ा आऊं सुणी करे ने कंहिंजी ज़मीन मथे आऊं कब्ज़ो कंदुसि। मरवान बिन हकम चए था, जय सईद तूं सचो वई, आऊं तो वटां को दलील हाणे नथो मंगा, हीअ औरत कूड़ी आहे, वञ तो कंहिंजी ज़मीन मथे कीअं कब्ज़ो न ई कए। तैर सुण जा सईद बिन ज़ैद गुरु चए थो, अल्लाहुम्मा इन कानत काज़िबतन फ़अम्मी बसरहा वक़्तुलहा फ़ी अर्दिहा। ए अल्लाह, हिन औरत मूं मथे तोहमत लॻाए कि मूं इन जी ज़मीन मथे कब्ज़ो कयो आहे। ए अल्लाह, इहा औरत जेकॾहिं कूड़ी आहे, ए अल्लाह तो इनखे अंधी करे छॾ। ए अल्लाह, अने जंहिं ज़मीन मथां इन मूं मथे बद विधईं, ए अल्लाह आऊं ये दुआ करां तो इन ई ज़मीन मथे तो उनखे मारे छॾ। पोइ उहा औरत अंधी थी वई, भिती खे जले ने हलंदी वई, अने पिंड जी ज़बान से चवंदी वई, मूंखे सईद बिन ज़ैद जी पिट लॻी रही है, मूंखे सईद बिन ज़ैद जी बददुआ लॻी रही है। अंधी थी करे दुनिया में भिती जले ने हलंदी वई। हिकिड़े फिरा उन ज़मीन मथां मटई जंहिं मथां फांदो कयो वें, उन ज़मीन में हिकिड़ो खॾो खयल हो, अंधी वई उन खॾ में किरई ने उन हंध मथे उन औरत जा पसा निकिरी विया ने मरी वई। मुंहिंजा अज़ीज़ो, मज़लूम जी पिट जेको आहे बददुआ आहे, अल्लाह ताला आसमान मथे सुणे थो। पाण जेकॾहिं ॿिए वटां ज़मीनूं झटींदासीं, कब्ज़ा कंदासीं, इन जी दान ऐं फरियाद दुनिया वारा भले न सुणे, आसमान वारो ज़रूरु सुणे थो। पाण नियारियूं माण्हू जेको ॿिए जी ज़मीन मथे कब्ज़ा कयूं था, तंहिंजूं कई शक्लूं आहिनि। हिकिड़ी शक्ल त इहा आहे, जेको ज़मीन जो धणी आहे उहो अबोल माण्हू आहे, मिसकीन आहे, ग़रीब आहे, उनखे दुनिया जे क़ाइदे कानून जी कीअं ख़बर नथी पए। उनखे इहे ख़बर न आहे केस कीअं कराइजे, ज़मीन जो केस कीअं लड़ाराइजे।
उहो उन पिन जो खेतर आहे, वरे जा वरे था पोखे पियो, उन में पियो आहे। हिकिड़ो माण्हू चालाक आहे, पैसे वारो आहे ने बरू को पण आहे। उनखे ख़बर अथई हिन वटां खूटियूं सयूं ऐं गिनी वेंदोसि, हिन खे आउं भोराए वेंदोसि। पैसा भेरा करे, वकील उभा करे, उन माण्हू जा नाला कढाइण, पिन जा नाला विझी छॾी था माण्हूअ। ही पंहिंजे मुल्क में थिए पियो। इहा धगा आहे, ई धोखो आहे, ये चीटिंग है जो पां गरीब में से कयूं था। ने अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लैस मिन्ना मन गशना, जो को इंसान चीटिंग करे, जो को इंसान कंहिंखे धोखो ॾे, कंहिं से धगा करे, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ो माण्हू मुसलमान न आहे। ई मुसलमान नथो थी सघे जेको ॿिए से चीटिंग करे न ॿिए जूं ज़मीनूं पिन जे नाले मथे कराए लाए। अने ॿई जेको शक्ल आहे उहा ई आहे जे पां हरा हरा करे ज़मीन मथे कब्ज़ो कयूं था, जंहिंखे पां चऊं था सेड़ो जोड़नो। सेड़ो जेको आहे तंहिंखे पां जोड़ियूं था, ज़मीन पंहिंजे नाले पां नथा करायूं। बरूका माण्हूअ परियां परियां नाले मथे कराए लाइए, नाला ॿिए जा कढाए पिंड जा वॼाए छॾियईं खोटा सचा। पण पां जेको रहियासीं उहो वाड़ में हथ विझूं था, पां गुरो कयूं था, वाड़ी वधायूं था। हर वरे पंहिंजी वाड़ जेको आहे सामले जी ज़मीन खे साम्हूं वधे पई। हर वरे 2-4 इंच, हिकिड़ी बैथ 2 बैथूं जेको ई पां ॿिए जी ज़मीन खयूं पिया। ई पां ॾिठो आहे ॿिए जी ज़मीन जंहिंजो सेड़ो जोड़े करे पां ज़मीन मथे कब्ज़ो कयूं था। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मलऊनुन, उहो इंसान लानती आहे, उन इंसान मथे अल्लाह जी लानत वसे थी। क्यों इंसान मन गय्यर तख़ूमल अर्ज़, जेको ज़मीन जा सेड़ा जोड़ींदो वे। सेड़ो माण्हूअ करे ॾेई विया, को पाणो खोड़े विया, को वाड़ करे विया, को वण रसे विया। ही उथी ने उभो थियो, वाड़ के हटाए छॾें, पाणे के उखड़े ने फिगाए छॾें, वणे के वढे विधें। एतिरे लाइ करे जे सवारे पल्ली ज़मीन पण मुंहिंजे कब्ज़े में अची वञे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन इंसान मथे राति ने ॾींहुं अल्लाह ताला जी तरफ़ खां लानत वसे थी। ईअं ज पां ॾिसूं था जे ॿिए जो सेड़ो पां जोड़ियूं, उहो माण्हू पाण खे जोड़ण न ॾे, पण जेको ज़मीनूं ईअं ख़ुदा कान पियूं आहिनि, जंहिंखे पां सरकारी ज़मीनूं चऊं था। ई ज़मीनूं सरकारी वञे त भले, अने कंहिंजूं ॿिए कंहिंजूं वञे त भले, ख़ुदा कान जेको ज़मीनूं पियूं वई त यादि रखजा, इन ज़मीन मथे ख़ाली पंहिंजो हक़ न आहे। अल्लाह ताला ख़ाली पांखे पैदा न आहे कयईं, इन ज़मीन मथे अल्लाह रब्बुल आलमीन ॿई कई मख़लूक पैदा कयईं। अल्लाह फरमाए, मता अलकुम वले अनआमिकुम, इन ज़मीन में आंजो पण फ़ाइदो आहे, अने आंजा जेको जानवर रहिया उन्ही जो पण फ़ाइदो आहे। ई सीमूं जेको पां वाड़ी छॾियूं वई, डूंगर के वञो त डूंगरी मथे पां वाड़ी पुॼाए छॾियूं, नए के पां बंदि करे छॾी, छेलावा पां बंदि करे छॾिया। सीमूं जेको वयूं मिणी मथे पां जड़ रखी छॾी आहे, जणीअ थिया वेठा आहियूं। नाले मथे हिकिड़ो एकड़ चढ़ियल हूंदो, पां 20 एकड़ वाड़िया ने वेठा आहियूं। कंहिं माल के नथा मटण ॾियूं, कंहिं माण्हूअ खे पां नथा मटण ॾियूं। अने अहिड़ा बेरोम इंसान पां आहियूं, बेज़बान जानवर, जंहिंखे इहा सुध न आहे इहा ज़मीन कंहिंजी आहे। उहो कुदरती कॾहिं हिकु पंहिंजे सेड़े में ठरी अचें। कई अहिड़ा बेरोम इंसान आहिनि, सयूं सयूं कुआड़ियूं जेको ऐं से बेज़बान जानवर खे पण हणे था। पंहिंजो ख़ाली ज़मीन मथे हक़ आहे, उन्ही जो हक़ न आहे। उन्ही जानवर खे अल्लाह पैदा कयईं, उन्ही जो चरे जो इन ई ज़मीन मथे आहे। उहो बुख मरंदे उन पट मथे अचनि था, पर पां बेज़बान जानवर खे कुआड़ियूं हणो था उन्ही ज़मीन मथां, जंहिं ज़मीन मथे पंहिंजो कीअं हक़ न आहे। ख़ुदा कान ज़मीन पई आहे, पां वाड़े छॾई, पां जड़ रखी छॾई, न कंहिं माण्हूअ खे पां मटण ॾियूं, न कंहिं माल खे पां मटण ॾियूं। त इहा पंहिंजी हालत आहे मुंहिंजा अज़ीज़ो। पां खेत्र वाड़े छॾिया, पां सीमूं वाड़े छॾियूं, पां डूंगर वाड़े छॾिया, पां घटियूं माण्हुनि जो बंदि करे छॾियूं आहिनि। नियारो पंहिंजे ॻोठ खे न गामे खे। अॼु खां 20 वर पहिलां जंहिं ॻोठ में अहिड़ा खुला खुला रस्ता हुआ, वॾियूं वॾियूं गाॾियूं खटारा मटे वञे, अॼु उहानो माण्हू पण नथो मटे सघे। ई वाटूं केॾा वयूं, ई रस्ता केॾा विया, आसमान मथे नाई खजी विया।
इन्ही ज़मीन मथे पां कब्ज़ो क्या वेठा आहियूं, इन्ही ज़मीन के पां खाए विया आहियूं। ऊ पंहिंजा चौक जंहिं चौके में 2 गाड़ियूं पां रखूं त उबियूं वें, अॼु उते हिकिड़ो माण्हू पण नथो उभी सघे। ई मड़े ज़मीनूं केॾा वेयूं, ई ज़मीनूं पां वाड़े लाथियूं वई। इन्ही ज़मीन मथे पां कब्ज़ो करे लाथो आहे। इन्ही ज़मीन जा पां धणीअ थी वही रहिया आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ो, ई ज़मीनूं जेको वयूं, ई वाटूं जेको वयूं मिणी के सरखियूं वयूं, पण पां बरूक आहियूं। कुआड़ीअ में हथ विझूं था जे केरु अचींदो मुंहिंजी जड़ हटाइण, पां माण्हूअ खे साम्हूं थी जवाबु ॾेई छॾियूं था, पण पां भुली वञूं था जे क़यामत जो ॾींहुं पाण खे इन जो हिसाबु पण ॾियणो पवंदो। पाण खे इन जो हिसाबु पण ॾियणो पवंदो। हर वरे वाड़ के वधायूं त जड़ ॿारले पासे पां रखो, जड़ ॿारले पासे रखो। मिजारा जड़ कीन रखंदासीं, कुला हर वरे ॿारले पासे जड़ ॾींदोसि त मुंहिंजी वाड़ अॻई वधंदी पई, मुंहिंजी वाड़ अॻई वधंदी पई। इहा पंहिंजी हालत आहे ज़मीन जी हिकिड़ी बैथला करे पाण अहिड़ियूं कुल्फ़तूं कयूं था, पाण फितना ऐं फ़साद कयूं था, ज़मीन मथे कब्ज़ा कयूं था, वाटूं पाण बंदि कयूं था, रोड रस्ता पाण रोके लाहियूं था। ई पाण मुसलमान आहियूं, हालांकि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम खे चऊं इय्याकुम वल जुलूस अला तुरुक़ात, ऐं रस्ते मथे वेठे खां पण बचो, वाट मथे वियो न, कुला न वियो। एतिरे लाइ करे जे वाट मथे ऐं वेहंदा त ॿिया जेको माण्हू अचींदा उन्हनि खे तकलीफ़ थींदी, उहे मटे की न सघंदा। जंहिं वाट मथे बग़ैर कंहिं कम जे वेहण जी मनाई आहे, उन वाट मथे पाण झड़ूं रखी ने माण्हुनि लाइ करे बंदि करे छॾियूं, उहे रस्ता पाण सोड़ा करे छॾियूं, उहे सैरियूं पाण सोड़ियूं करे छॾियूं। अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं पाण खे की न पुछंदो? ईअं जेको ज़मीन मथे पाण कब्ज़ो कयूं था, जेको हैरत तात्कालिक जेको पाण मामला हलाइनि पिया, जे ज़मीन आहे हिकिड़े माण्हूअ जी, उहो वीचारो पोखे पियो, तंहिंखे सोइकड़ा वर थी विया, पण भुल में जेको आहे नाले ॿिए कंहिंजी चढ़ी पई आहे, भुल में नाले ॿिए कंहिंजी चढ़ी पई आहे। अने हाणे थंभलो को अची वियो, हिन माण्हूअ खे ख़बर पई ज़मीन मुंहिंजे नाले चढ़ी पई आहे, टिप ॾेई उथी थो जे ज़मीन मुंहिंजी आहे। इन जे ॾाढे माइटनि खे पण ख़बर की न वई इहा ज़मीन मुंहिंजी आहे। ख़ुदा काण क्या भुल में नालो अची वियो ने धणी थी ने वेही रहियो आहे। ज़मीन तुंहिंजी न आहे, ज़मीन उन जी आहे जंहिं पीढ़ीअ वटां हिन ज़मीन मथे महिनत कई आहे, जंहिं पीढ़ीअ वटां हिन ज़मीन खे पोखियो आहे, जंहिं ज़मीन खे ठाहियो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन अमर अर्ज़न, जेको पण इंसान कंहिं ज़मीन खे आबाद करे, जेको इंसान कंहिं ज़मीन खे ठाहे, उनखे बनाए, उन मां सूड़ कढे, उन में खेती बाड़ी करे उन ज़मीन खे आबाद करे छॾे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़इन्नहु अहक़्क़ु बिहा, उहो इंसान उन ज़मीन जो धणी आहे, उहो इंसान उन ज़मीन जो हक़दार आहे। पण पाण अॼु नियारियूं पंहिंजा भाउ इन हालत मथे पुॼी विया आहिनि। उहो खेत्र जंहिं पीढ़ी वटां माण्हू पोखिया, जंहिं पीढ़ी वटां माण्हू उन खेत्र खे ठाहियो ने बनायो, पाण खे ओचती ख़बर पए थी कंहिं सरकारी कागर में, सरकारी दस्तावेज़ में मुंहिंजो किथे नालो अची वियो आहे, खोटो नालो अची वियो, ई न पिट खे पण ख़बर थी आहे। पण उथी थो पैसे जी लालच में मूंखे 20 लख मिलंदा, मूंखे 25 लख मिलंदा, मूंखे 15 लख मिलंदा, तंहिं लाइ करे ॿिए जी ज़मीन मथे कब्ज़ो करे लाहे थो। ॿिए जी ज़मीन झटे वञे थो, खेत्र मुंहिंजो आहे, निकर नाले मुंहिंजे आहे। हिते तुंहिंजे नाले हूंदो, पण उते अन इंसान जे नाले मथे चढ़ियो पियो आहे, जंहिं इन मथे महिनत कई आहे, जंहिं पोखियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, पाण हिन वस्तु खे न भुलो। जे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं हिकु हिकिड़ी ॻाल्हि जो फ़ैसिलो कंदो, पाण जेकॾहिं ॿिए वटां झटियो हूंदो, अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं पंहिंजूं नीतियूं खणी उन खे ॾेई ॾींदो, अने उन जा गुनाह अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी मथे फिगाए छॾींदो। जेकॾहिं पाण इंसान मथे दुनिया में ज़ुल्म कयो हूंदो त खोटो नालो चढ़ी सघे थो, इन में कीअं हरज न आहे। पाण ॾिसूं पंहिंजा पिंड जा कई कागरिया खोटा वह था, जंहिंमें नाला खोटा अची वञे था, त इन हालत में हिकिड़े मुसलमान जो फ़र्ज़ ई बने थो सामने भाउ खे सॾु करे चए मुंहिंजा भाउ ही खेत्र तोजो आहे, तंहिंजी मुल्क गवाही ॾिए था, तो पोखे तुंहिंजे माइटनि पोखियो, तुंहिंजे ॾाॾे पोखियो, मूंखे त ख़बर पण न हुई जो मुंहिंजो खेत्र आहे, कुॼाणे क्या भुल में नालो अची वियो, मुंहिंजा भाउ तुंहिंजो हक़ आहे, अचु आउं तोखे बिस्मिल्लाह करे तुंहिंजो खेत्र तोखे लिखी ॾियां थो। ई पाण में जज़्बो आहे, ई पाण में क़ुर्बानी ॾिने जो पाण वटि ई टाइम आहे, पाण वटि न आहे। पाण पैसे जा बुखिया आहियूं, लालची आहियूं। नियारियो उन साहबा किराम खे, मुहाजिरीन मक्का, जॾहिं मुसलमान खे तकलीफ़ मिली, मके में ॾुख मुसीबत वधी वई,
तेरा मुसलमान मक्को छॾे ने मदीने के रवाना थी वञे था। कोई संगावती न वई, को सुञाण न वई, को दोस्ती न वई। मक्को ने मदीनो 400 किलोमीटर छेटो है। ॾिठा उन हचन उमरे मथे विया आहियो। मक्के जा माण्हू मदीने अचनि था। पां हिकिड़े पाड़े में वेठा आहियूं, पां भाउ थी ने वेठा आहियूं, हिकिड़े ॻोठ में वेठा आहियूं। तंहिं हूंदे पंहिंजी ज़मीन खे पां हज़म करे वञूं था। उहो मके में जा अची मदीने पुॼे था। माल मिल्कत पैसो दौलत ॿार बच्चा ज़मीनूं खेत्र वाड़ियूं मणे मके में छॾे आया। कोई वस्तु खणी किन आया हुआ। मदीने पुॼे था। मदीने जा अंसार मांदी तयार वेठा आहीं। मुंहिंजा भाउ भली करे आया, जी करे आया, असीं आंजा भाउ आहियूं। मूं वटि 2 खेत्र आहिनि, उन मां हिकिड़ो खेत्र अॼु ॾींहं वटां तोजो आहे, हिकिड़ो मुंहिंजो आहे। मूं वटि हिकिड़ो खेत्र आहे, अड़दो तूं पोख जा, अड़दो आऊं पोखींदुसि। मूं वटि 2 घर आहिनि, हिकिड़ो घर आऊं तोखे ॾियां थो, हिकिड़े में आऊं रहंदुसि। मूं वटि हिकिड़ो ज घर आहे, ऐं अड़दो घर मुंहिंजो तोखे ॾियां थो, अड़दे में आऊं रहंदुसि। मुंहिंजूं 2 घर वारियूं आहिनि, हिकिड़े खे आऊं तलाक ॾियां थो, उन सां तूं निकाह करेला, तुंहिंजे घर खे तूं वसा। ई मुसलमान हुआ जंहिं मुसलमान लाइ करे पिन जूं ज़मीनूं कुर्बान करे छॾियूं, पिन जा घर अड़दा विराइण उन खे ॾेई ॾिना। अल्लाह उन जे बारे में फरमाए वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम खसासा। ए ईमान वारा, ऐं सुणो इन ॻाल्हि खे, मदीने में अहिड़ा पण माण्हू रहे था जे पिन जूं वस्तु जेको आहे उहो ॿिए खे ॾेई छॾी था। पिन खे ज़रूरत आहे, तंहिं हूंदे पण ॿिए पिन जे भाउ खे ॾेई ॾिए था। अने पां उहो मुसलमान आहियूं जे पां पिन जे ग़रीब ऐं मुसलमान भाउ वटां झटेल आहियूं था। ऐं पां ईअं न सम्झो कोर्ट में मूं केस कयो ऐं जीती आयो या मुंहिंजे नाले आहे त पोइ मुंहिंजे नाले थी वई आहियूं। माण्हू 4 माण्हू मूंखे चओ तुंहिंजे नाले तोजी आहे त पोइ करो आहे न, ईअं कीअं न थींदो। मुंहिंजा अज़ीज़, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि 2 माण्हू आया, ॿिन्ही में झगड़ो थियो हो, फांदो थियो हो। आया 2 ॼणा फ़ैसिलो कराई था। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे फ़ैसिलो करे ॾिनो। अने पोइ फरमाइनि था इन्नमा अना बशरुन, सुणी लायो, आउं हिकिड़ो इंसान आहियां, आउं हिकिड़ो इंसान आहियां। ऐं पिन जा फांदा मामला खणी न मूं वटि अचो था, न फ़ैसिलो करायो था। जरा ही फ़ैसिलो कराइण अचो था त आम जा हिकिड़ो इंसान जेको आहे नाबरो आहे, उन वीचारे खे ना ई ख़बर जे आउं ॻाल्हि कीअं कयां, ऐं मुंहिंजो मुद्दो उन खे साम्हूं कीअं रखां। ॿियो माण्हू कूड़ो आहे, खोटो आहे, पण ॻाल्हि करे जो होशियारु आहे, चालाक आहे। उनखे ख़बर अथई जे कहिड़ी ॻाल्हि कंदुसि त फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में अचींदो। पोइ ऐं जरा मूं वटि अचो था, कूड़ो माण्हू खोटो माण्हू जेको आहे उहो पंहिंजी ॻाल्हि इन अंदाज़ में रखे थो, इन ढंग सां रखे थो जे उहो सचो थी लॻे थो। अने जेको माण्हू सचो आहे उनखे ॻाल्हि कंदे नथी अचे त उहो वीचारो कूड़ो थी वञे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ आउं जीअं सुणा थो उन हिसाब सां फ़ैसिलो करे ॾियां थो। पण इन ॻाल्हि खे यादि रखजा जे आंखे ख़बर हूंदी जे मुंहिंजो हक़ ई न आहे, इन भाउ जो हक़ आहे, आउं इन वटां झटियां पियो। तंहिं हूंदे पण जेकॾहिं मुंहिंजे फ़ैसिले जे कारण आउं उन वटां उहो हक़ झटेला था त इन वस्तु खे यादि रखजा, मूं ज़मीन जो टुकड़ो आंखे न आहे ॾिनो, दोज़ख जो टुकड़ो मूं आंखे ॾिनो आहे फ़ैसिले में। आंखे खपे त खणी लाइजा, अने खपे त हिनखे छॾे ॾिजांइ। फ़ैसिलो करण नबी वटि आया आहीं, नबी फ़ैसिलो करे ॾे जे तुंहिंजो हक़ रहियो, पण हक़ीक़त में उनजो हक़ न आहे, उन माण्हूअ खे ख़बर अथई आहे। तंहिं हूंदे पण उन हक़ खे खणी लाइ उन ज़मीन जो हक़ न आहे खैं, उन दोज़ख में जा हिकिड़ो टांडो खईं जेको क़यामत जो ॾींहुं इनखे झलाईंदो, इनखे ॿारींदो न दुखाईंदो। इहा पंहिंजी हालत आहे मुंहिंजा अज़ीज़ो। पाण ईअं सम्झूं था जे पराए ज़मीन मथे कब्ज़ो करे असीं कामयाब थी विया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। ऐं ईमान वारा, हिक ॿिए जो पैसो, हिक ॿिए जी मिल्कत, हिक ॿिए जी ज़मीन नाहक ऐं न खयो। वतुदलू बिहा इलल हुक्काम लिताकुलू अम फरीकम मिन अमवारिन नास बिल इस्म। अने खोटा मामला खणी माण्हू वटि न वञो, कोर्ट मथे न वञो जे आउं जीती वञा, माण्हू वटां फ़ैसिलो कराए ॿिए जा पैसा खाई वञा, ॿिए जी ज़मीन आउं खाई वञा। अल्लाह रब्बुल आलमीन चए थो आउं मथे हराम करे छॾियो आहे, अहिड़ा कम न कयो। मुंहिंजा अज़ीज़ो, पैसो अॼु आहे सवारे ख़तम थी वेंदो। जंहिं ज़मीन मथां फांदा कयो था, ई ज़मीनूं इते जी पयूं हूंदियूं।
सवारे कब्रिस्तान में वञी करे न सुम्ही रहंदा उन क़बर में जंहिं लाइ करे कीअं तयारी न आहे पंहिंजी ज़मीन इहा ज़मीन न आहे पंहिंजी ज़मीन उहा ज़मीन ॿ गज़ जी ज़मीन आहे जेको उन ॾींहुं पाण खे मिलंदी जंहिं पाण खे ख़बर पवंदी फलाणो माण्हू वफ़ात करे वियो आहे मुक़ाम में आटा कयो जे मुंहिंजी ज़मीन किथे आहे मूंखे किथे बुठी मिले वारी आहे जंहिं ज़मीन मथां पोइ ॼणा विढ़ो पिया जंहिं ज़मीन मथां पोइ केस कयो पिया सवारे वञी करे पोइ आड़ो आड़ उन क़ब्रिस्तान में सुता पिया हूंदा उहा असल ज़मीन आंजी आहे उन ज़मीन में पोइ हिकिड़े पासे मथे पिया हूंदा उते आंजी वेड़ कीन हलंदी दुनिया जूं ज़मीनूं हिते पयूं हूंदियूं दुनिया जा झगड़ा हिते पिया हूंदा पर जेकॾहिं नाहक कंहिंजी हिकिड़ी बैठ पण खाई विया क़यामत जो ॾींहुं जवाबु ॾियणो पवंदो क़यामत जो ॾींहुं सतें ज़मीन जो भार खणणो पवंदो बचो इन वस्तु खां पैसो अॼु आहे सवारे ख़तमु थी वेंदो ऐं इन वस्तु में बरकत कॾहिं कीन ॾिसंदा जेकॾहिं हराम खाईंदा त अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के हराम कमाईअ खां बचाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के ज़ुल्म खां ज़्यादती खां बचाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के हलाल खादी जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन सुम्मा आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون